बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ़ जी एक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे आॾो ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु करणियूं आहिनि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू शाल पंहिंजे महबूब जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे शाल रब्बुल आलमीन हबीबन जे सदके उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे फ़रमायो, कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम, ऐं मुंहिंजा हबीब अवां उन्हनि माण्हुनि खे चओ जन माण्हुनि पंहिंजे पाण ते ज़्यादती कई आहे, ज़ुल्म कयो अथनि, गुनाह कया अथनि, ॾोह कया अथनि, पंहिंजे नफ़्स खे खसारे में टोटे में विधो अथनि। उन्हनि माण्हुनि खे मुंहिंजा महबूब मां अल्लाह जो पैगाम पुॼाए। इलाहुल आलमीन उहो कहिड़ो पैगाम आहे? अल्लाह से फरमाए थो त इन्हनि खे चओ त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत मां आसरो न लाहियो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, रब करीम एतिरो त महिरबान आहे जेको हुन जे दर ते हली ईंदो आहे, गुनहगार हुजे, ॾोही हुजे, ज़ालिम हुजे, कहिड़ो बि हुजे, पर जॾहिं अल्लाह ताला जे दर ते ईंदो आहे, रब से फरमाए थो त हुन जा ख़ुदा साईं सभई ॾोह बश के छॾींदो आहे। अॻिते रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो, अव्हां खे मथां सोच थिए, फ़िक्र थिए त असांजा ॾोह घणा आहिनि, कीअं बख़्शींदो। रब से फरमाए थो, इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम, मुंहिंजा हबीब तूं माण्हुनि खे चई ॿुधाए त उहो रब करीम जंहिंजो शान गफ़ूर आहे, जंहिंजो शान रहीम आहे, जंहिंजो नालो ई आहे गफ़ूर माना माफ़ कंदड़, रहीम जी माना बाजारो रहम फरमाईंदड़। पोइ अव्हां जॾहिं अल्लाह पाक जा बाना रब्बुल आलमीन जे दरबार में हाज़िरी ॾेई पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदो त तव्हां सां अल्लाह जो वाइदो आहे त तव्हांजा ॾोह माफ़ कंदुसि, पर तव्हांखे पक ॾियारे थो त मां आहियां ई गफ़ूर रहीम। हिन आयत करीमा में रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात तमामु वॾी तसल्ली ॾिनी आहे, तमामु वॾी तसल्ली ॾिनी आहे। इंसान खां गुनाह थींदा आहिनि ऐं इंसान ई गुनाह कंदो आहे, पर उन गुनाहनि जो मक़सदु इहो न आहे त माण्हू गुनाहनि ते अड़ी बीही रहे, इहा ख़राब ॻाल्हि आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इन आयत करीमा जे तशरीह में ऐं तफ़सीर में ॿ टे हदीसूं बयानु फ़रमायूं आहिनि। मां तव्हांजे आॾो अर्ज़ु कंदुसि, दुरूद शरीफ़ मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे मथां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मुसलमान भाइरो, नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात इन आयत करीमा जे नाज़िल थियण खां बाद में पंहिंजे सहाबा किराम खे इरशाद फरमायो, ऐं मुंहिंजा प्यारा सहाबियो, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात कुरान करीम में अहिड़ी आयत नाज़िल फरमाई आहे जो उन आयत जे नाज़िल करण खां बाद में, हुक्म जे अचण खां बाद में मां मुहम्मद करीम सम्झां थो त निभागो ई बची वेंदो, यानी अल्लाह जे रहमत खां निकिरी वेंदो। बाक़ी जंहिंजी थोरी बि क़िस्मत भली हूंदी सो अल्लाह जे रहमत में उम्मीदवार भाङे भाईवार थी वेंदो। बाक़ी हाणे को चंडो आहे, निभागो आहे, ॼाणी वाणी पाण खॾ में किरण वारो आहे, गुनाहनि करण खां बाद में अल्लाह जे दरबार में मोटण वारो न आहे, पंहिंजे मालिक ख़ालिक खां माफ़ी नथो वठे, उहा हुन जी पंहिंजी क़िस्मत आहे। पर नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अल्लाह जे हिन वाइदे मां, कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। इन मां रब करीम जे ज़ात बाबरकात जे बाननि जे लाइ तमामु वॾी तसल्ली आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मुंहिंजा बाना मां अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद कॾहिं बि न थिजो। अल्लाह से जो वाइदो, मुंहिंजे रहमत मां ना उम्मीद न थिजो।
मां रब करीम जी ज़ात बाबरकात जे रहमत में उम्मीदवार रहिजो। हाणे अल्लाह सी पाण फरमाए त मुंहिंजे रहमत में उम्मीद रखो। इन्ही जे बावजूद बि जेकॾहिं को रहिजी वञे, हा इन्ही रब करीम जे रहमत खां परे थी वञे ऐं ख़ुदा जे रहमत मां फ़ाइदो न वठे त वाक़ई उनखे निभागो ई चइबो। भाग वारो उहो शख़्स आहे, बख़्त वारो उहो शख़्स आहे जेको अल्लाह ताला जल जलालू अमन वालो जे ज़ात बाबरकात जे रहमत मां उम्मीद रखी ख़ुदा पाक जे ज़ात बाबरकात खे राज़ी करे पंहिंजा गुनाह बख़्शराए छॾे। बख़्शिश जा रब सी बहाना ॻोल्हींदो आहे। अल्लाह सी फरमाईंदो आहे त बाना मां तव्हांजे लाइ बहाना बनाया आहिनि। उन बहाननि जे ज़रिए तू अल्लाह पाक खे याद कर, रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात खे राज़ी कर। ख़ुदा ताला जल जलालू अमन वालो जे रहमत मां उम्मीद न लाइ उहे बहानो करण तो जो कम आहे रहमत ख़ुदा। बहाना में जोयद बहाना में दोयद। अल्लाह साईं जे ज़ात बाबरकात जी रहमत मुल्ह कान घुरंदी आहे। रब्बुल आलमीन चवंदो आहे मुंहिंजा बाना तूं केतिरो मुल्ह मूंखे ॾींदे, मुल्ह न खपे, बहानो खपे त मां माफ़ फरमाया। उहे बहाना मुख़्तलिफ़ नमूननि जा आहिनि। हिकिड़ो बहानो इहो बि आहे त हली आहे हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे दर ते हली अचु माफ़ कयाए, इहो बि बहानो आहे। ऐं ॿियो ई बहानो हूंदो आहे त साल में हिकिड़ा ॾींहं अल्लाह साईं मुक़ररु फरमाईंदो आहे, के रातियूं मुक़ररु फरमाईंदो आहे, के घड़ियूं मुक़ररु फरमाईंदो आहे। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात जो वाइदो आहे त उन राति में, उन ॾींहं में, उन घड़ीअ में मुंहिंजो बानो जॾहिं मां अल्लाह पाक जे दरबार में सरब सजूद थींदो आहे, होॾो सालनि जा साल इबादत करे, महीननि जा महीना सजदा करे, महीननि जा महीना रब्बुल आलमीन खे बाॾाए राज़ी करण जी कोशिशि करे। पर होॾो वरी हिकिड़ी राति मां रब करीम उनखे अता फरमाईंदो आहे, जेकॾहिं उहा मिली वञे त सालनि जी कसर निकिरी वेंदी आहे। इहो बि बहानो आहे, इहो बि हिकिड़ो बहानो आहे। हूअं सालनि जा साल महिनत कर, महीननि जा महीना महिनत कर, उहो माण्हू केतिरो ॼाणा महिनतूं कंदो नेठि।